अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी सघो था मूं वटि आहे Realme C25 जो बॉक्स ऐं हिन जी कंदासीं पाण अनबॉक्सिंग। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी, सो हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा। ऐं महबूब उमर जो अचो त शुरूआत कयूं। दोस्तों कुछ वक्त अॻु मूं Redmi Note 10 जी अनबॉक्सिंग कई हुई, जेका तव्हांखे मथे आई बटन में मिली वेंदी। पहिरीं हिनखे अनबॉक्स करियूं था। सही, सभ खां पहिरीं हिन जी पनी लाहींदासीं। पनी हिन कैंची सां कटिजे थी या न, कोशिशि करे ॾिसंदासीं त थी वञे। ओके, सो हिन सां कोन कटी, हिन सां कटे था वठूं। ओके, ही मतिलबु सुठो सेट आहे। जेसि ताईं आउं पनी कटियां तव्हांखे वॉइस ओवर में ॿुधाईंदो हलां त हीउ सुठो सेट आहे। हिन रेंज में मतिलबु त तव्हांखे 26 खां 27,000 रुपये में मार्केट में अवेलेबल मिली वेंदो, जंहिंमें 4 GB रैम आहे, 128 GB स्टोरेज आहे ऐं उनखां अलावा गेमिंग प्रोसेसर G70 लॻियल आहे। गॾोगॾु तव्हांखे फिंगरप्रिंट स्कैनर बि मिले थो। दॿो खोलण सां मथे तव्हांखे ही मिलंदो सिम इजेक्टर टूल ऐं सिलिकॉन प्रोटेक्टर केस। गॾोगॾु यूज़र मैनुअल गाइड आहे जेका असां पढ़ंदा ई न आहियूं। ऐं उनखां पोइ तव्हांखे मिले पियो तव्हांजो हैंडसेट, जेके असां दॿे मां ॿाहिरि रखंदासीं। हेठि ही छा आहे, गिलास आहे। ओके, ऐं हीअ आहे तव्हांजो 18 वोल्ट जो क्विक चार्जर, जेके Realme क्विक चार्जर चए थी, क्विक फास्ट चार्जर। ऐं गॾोगॾु तव्हांखे टाइप C केबल पिणु मिले थी दॿे में। ऐं हाणे अचूं था पंहिंजे हैंडसेट जी तरफ़, त हिन में तव्हांखे अजीब तरह जी डिज़ाइन मिले थी, जेके जर्नोमेटिक डिज़ाइन चयो वञे थो Realme पारां। हिनखे बूट कंदासीं, हिते तव्हांखे वॉल्यूम रॉकर ऐं पावर बटन, पोयां तव्हांखे उहो फिंगरप्रिंट स्कैनर मिले थो। हेठि तव्हांखे USB टाइप C ऐं उनखां अलावा हेडफोन जैक मिले थो। ऐं गॾोगॾु मथे तव्हांखे कुझु सेंसर मिलनि था, जिन में लाइट सेंसर वग़ैरह वग़ैरह जेके हूंदा आहिनि। Realme जी ब्रांडिंग थिए पई, ऑन थिए पई। सो Realme ऑन थी चुकी आहे पंहिंजो यूनाइटेड स्टेट। ओके ओके ओके, हिनखे चालू कंदासीं। सेटअप सो हिनखे आउं फटाफट सेटअप करे थो वठां तव्हांखे ॾेखारण खां बग़ैर। ओके, सो वेलकम UI ऐं अहिड़ो इंटरफेस तव्हांखे साम्हूं मिलंदो ऐं तमामु सुठी आहे। वधीक हिनखे मूं यूज़ बि कयो आहे वॉइस ओवर करण खां अॻु। कैमरा जी टेस्ट तव्हांखे ॾेखारियां थो त कैमरा तव्हांखे कहिड़ी तरह जी ॾिसण लाइ मिलंदी। सो ही तव्हां ॾिसी सघो था, हिन वक़्तु मूं वटि ऊंधाई आहे, माना मतिलबु त लाइट अहिड़ी न आहे जेका चई सघिजे। हीअ आहे हिन जी सेल्फी वारी कैमरा। वधीक तव्हांखे कुझु हिते सैंपल ॾेखारे थो वठां, जेके तव्हां ॾिसी वठो। हे सैंपल्स आहिनि कैमरा जा। ही कुझु फ़ोटू आहिनि जेके इन ई मोबाइल सां मूं क्लिक कया आहिनि, ऐं वीडियो पिणु रिकॉर्ड कई आहे। हिन में वीडियो तव्हां 60 FPS ताईं रिकॉर्ड करे सघो था, 1080p में। 4K वीडियो रिकॉर्डिंग न आहे, पर हिन में 48 मेगापिक्सल ताईं तव्हां कैमरा फ़ोटो कढी सघो था। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त कैमरा में हिकिड़ो एक्स्ट्रा फीचर ॾिनो वियो आहे, जेके चइबो आहे अल्ट्रा माइक्रो, जंहिंसां तव्हां तमामु माइक्रो चीज़ुनि जो, तमामु नंढियुनि चीज़ुनि जी आसानी सां बहितरीनु पिक्चर कढी सघो था। हीअ मोबाइल तव्हांखे कीअं लॻी, वठणु घुरिजे या न, ऐं मोबाइल तव्हांखे कहिड़ी वठणु घुरिजे, उनजे लाइ तव्हांखे हे 2 वीडियोज़ ॾिसणियूं पवंदियूं। हिकिड़ी में ॿुधायो वियो आहे रैम जे बारे में, ॿी में ॿुधायो वियो आहे प्रोसेसर जे बारे में। इहे वीडियोज़ ॾिसो, तव्हांखे सम्झ में अची वेंदो तव्हांखे कहिड़ी मोबाइल वठणु घुरिजे। सही आहे, हीअ हुई अॼु जी वीडियो। कीअं लॻी तव्हांखे? अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।